आलिही व सहबिही व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल कुरानिल करीम वक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुखां अॻु में असांजी जमात जो बेहतरीन ख़तीब, बेहतरीन आलिम प्रोफेसर अब्दुल क़य्यूम जलालानी हफ़िज़हुल्लाह पंहिंजे मौज़ू तौहीद बारी ताला ते ख़िताब करे चुको आहे। दीन जो बुनियाद याद रखी छॾियो ॿिनि शयुनि ते आहे, हिकु तौहीद ऐं ॿी रिसालत। अब्दुल क़य्यूम साहब तव्हांजे साम्हूं अल्हम्दुलिल्लाह तौहीद खे सुहिणे नमूने सां बयानु करे चुको आहे। आऊं चाहियां थो तव्हांजे साम्हूं दीन इस्लाम जो ॿियो बुनियादी नुक़्तो रिसालत ते सही माना जे अंदरि ईमान, उन खे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में बयानु करियां। मौज़ू खे अॻिते वधाइण खां अॻु में ऐं जमात अहले हदीस जो मौक़िफ़ पेश कंदे हिकिड़ो जुमिलो चवणु चाहियां थो। उहो जुमिलो आहे त अल्लाह ताला जी इबादत में को बि शरीक नाहे, न की करे सघिजे थो। ठीक अहिड़े नमूने सां अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर जी रिसालत में न को शरीक आहे, न कंहिंखे शरीक करे सघे। अल्लाह जेके बि इंसान पैदा कया, रब्बुल आलमीन जेका मखलूक पैदा कई आहे, असांजो अक़ीदो ॿुधंदा हलो, उन्हनि में सभ खां अफ़ज़ल जेकॾहिं आहे त अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह साहब, सभ खां अफ़ज़ल। ॾिसो, क़ुरान मजीद तव्हां जॾहिं पढ़ंदो, मूंखे बाज़ औक़ात हैरत थींदी आहे। असांजा बाज़ उलमा अल्लाह जे नबी जो शान बयान कंदे कूड़ा किस्सा, कहाणियूं ऐं दंड कथाऊं बयान कंदा आहिनि। अल्लाह जा बानो, छा क़ुरान में प्यारे पैगंबर जो शान घटि बयान थियल आहे जो तव्हां दंड कथाऊं था बयान करियो, मौज़ू ऐं कूड़ियूं रिवायतूं था बयान करियो? कॾहिं क़ुरान खे गौर सां पढ़ो, अल्लाह पंहिंजे पैगंबर जो शान छा बयान कयो। फरमाया ई सूरह नजम जे अंदरि, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। फरमाई मुंहिंजो पैगंबर पंहिंजी ख़्वाहिश सां कोन थो ॻाल्हाए। अल्लाह जॾहिं वही नाज़िल कंदो आहे, उन खां पोइ मुंहिंजो प्यारो पैगंबर बयान कंदो आहे, ज़बान खोलींदो आहे। इहो दर्जो के ॿिए इंसान जो आहे के सहाबी जो, अहले बैत के फर्द जो, कंहिंजो बि न आहे। इहो जेकॾहिं मक़ाम आहे, शान आहे, त अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
केतिरा मिसाल आहिनि क़ुरान हदीस जे अंदरि अल्लाह जे नबी ॻाल्हायो आहे अल्लाह जी वही जे तहत। ॾिसो सही बुखारी जी रिवायत आहे जंग बदर में हिकिड़ो सहाबी शहीद थियो। घरवारी हली आई अल्लाह जे रसूल वटि, चवण लॻी या रसूल अल्लाह मुंहिंजो घर वारो मुसलमाननि जे तरफ़ां विढ़ंदे काफ़िरनि जे ख़िलाफ़ शहीद थी चुको आहे। पुट को बि कोन्हे, ॿ न्याणियूं आहिनि ऐं अकेली घरवारी आहियां, पर मुंहिंजे ॾेर समूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वरितो आहे। सही बुखारी जी रिवायत आहे। हिसो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे, न न्याणियुनि खे न घरवारी खे। ॿुधाईंदो हला अॼु असांजो मुआशिरो ॿिन्ही बुराई में ग़र्क़ आहे। घणा माण्हू आहिनि जेके न्याणियुनि खे हिसो ॾींदा। माफ़ कजो, केतिरा भाइर आहिनि जेके भेणुनि जी मिल्कियत फबाए विया। छा चयो वेंदो आहे, अधी मूंखे मिल्कियत माफ़ करे छॾी। चांदी के पैसा मिठा कोन्हनि जा, पैसा सिर्फ़ तोखे वणनि था जा। अॼु ताईं कॾहिं तव्हां ॿुधो त भाउ मिल्कियत जो हिसो माफ़ कयो हुजे? कुर्बानी ॾियण जे लाइ सिर्फ़ भेण बची आहे छा? छा असीं ॾियण जे लाइ तयारु कोन आहियूं? ऐं इहो वॾो गुनाह आहे, गुनाह कबीर आहे। क़यामत ते ॾींहुं अहिड़नि माण्हुनि खे पकड़ियो वेंदो, मिल्कियत वरिती वेंदी। मिल्कियत किथां ॾींदो? क़यामत ते ॾींहुं मिल्कियत हूंदी न मटाए ॾे। नेक अमल हूंदा जेके खसे भेणुनि खे ॾिबा। बाज़ औक़ात माण्हू ख़ाली हथे थी वेंदो। अल्लाह जा बानो जेकॾहिं पीउ गुज़ारे वञे थो, भेनरूं ज़िंदा आहिनि, उनजो हिसो उन्हनि खे ॾियो। हिन औरत अल्लाह जा रसूल मुंहिंजो ॾेर पूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे चुको आहे, छा मुंहिंजो ऐं न्याणियुनि जो हिसो कोन्हे? बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि, पाण सगोरा ख़ामोश थी विया, पाण सगोरा ख़ामोश थी विया। ऐं इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां कोटड़ी वारो, काइनात में हिकिड़ी हस्ती अहिड़ी बि आहे ख़ामोश रहे तॾहिं बि दीन, हा चवे तॾहिं बि दीन, न चवे तॾहिं बि दीन। दुनिया में हिकिड़ो माण्हू तव्हीं मूंखे नथा ॾेखारे सघो जेको हा चवे दीन बणिजी वञे, न चवे दीन बणिजी वञे, ख़ामोश रहे दीन बणिजी वञे। ऐं टे मिसाल ॾियां थो, पोइ वाक़िए ते अचां थो। पहिरीं हा जो मिसाल, अल्लाह जो नबी हा चवे तॾहिं बि दीन आहे। अरबी में नाम, अंग्रेजी में यस। पाण सुगुरा वेठल आहिनि, पाण फरमाइनि था अवां मां जेके सरहदी वारा आहिनि अल्लाह उन्हनि ते हज फर्ज़ कयो आहे। वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। तेसि ताईं हिकिड़ो माण्हू उथी बीठो। बाज़ माण्हू ज्यादा सुवाल करण जा शौक़ीन हूंदा आहिनि। उन्हें छा चयो, अल्लाह जा रसूल छा हज हर साल फर्ज़ आहे? सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण सभिनीनि छा जवाब ॾिनो, लौ कुंतु नअम लवजबत, जेकॾहिं चवां हा त हा त हर साल हज फर्ज़ थी वञे। दुनिया में ॿियो माण्हू मूंखे ॾेखारियो, लौ कुंतु नअम, जेकॾहिं सिर्फ़ चवां हा हर साल हज फर्ज़ थी वञे। इहा मुंहिंजे प्यारे पैगंबर जे फरमान जी अहमियत। न चवण बि दीन आहे। सैयदना साद बिन नबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु, मौत जो टाइम आहे, बीमारी आहे, चवे त अल्लाह जा रसूल आऊं पंहिंजी मिल्कियत जेका आहे उन में जा अधो अधु मिल्कियत उनजी वसियत करणु चाहियां थो, करे सघां थो? पाण फरमाईंदा अल्लाह न। ऐं इहो शरई मसलो सम्झी छॾियो, को बि माण्हू पंहिंजी मिल्कियत मज़ा 1/3 हिकु टिहाई खां मथे वसियत नथो करे सघे।
तव्हां मरंदो, तव्हांजो औलाद, तव्हांजी घरवारी, उन्हनि जो हिस्सो आहे मीरास में, तव्हीं महरूम नथा करे सघो। इहो जेको असां वटि रवाज निकितो आहे न फिल्मनि ऐं ड्रामनि जे ज़रिए, मैं तुम्हें आक करता हूं, इस्लाम में आक आई कोन। औलाद केतिरो बि नालायक हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, व्याजखोर हुजे, पीउ मरंदो, पुट खे हिस्सो मिलंदो, सिवाइ हिकु सूरत जे काफ़िर थी वञे कोई हिस्सो कोन्हे, मुर्तद थी वञे सो कोन्हे, वरना गुनाहगार बि आहे साॻियो हिस्सो मिलंदो जेतिरो नेकोकार खे हिस्सो मिले थो। को फ़र्क़ु शरीयत कोन कयो। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी छा फरमायो? अल्लाह साद न अधो अधु मिल्कियत जी वसियत नथो करे सघी। जॾहिं चए अल्लाह जा रसूल भला 1/3 1/3, पाण फरमाइनि था नाम, हा 1/3 जी वसियत करे सघी। तव्हांजी मिल्कियत आहे, मरण जो टाइम आहे, तव्हीं 1/3 मिल्कियत बिल फर्ज़ के ख़ैराती इदारे खे ॾेई था वञो, ॾेई सघो था। अञा मसालो सम्झो, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे पीउ जी ज़िंदगी में पुटु गुज़ारे वेंदो आहे। ॿ पुट आहिनि, हिकिड़ो गुज़ारे वियो पीउ जी ज़िंदगी में। हाणे शरई लिहाज़ खां उन पुट जे पुट पोटे खे ॾाॾे जी मिल्कियत मां हिसो कोन मिलंदो। वारिस उहो थींदो आहे बाद में जेको मरण खां पोइ जीअरो हुजे। पुट ज़िंदगी में गुज़ारे वियो, उनजो हिसो मिल्कियत में कोन्हे, उन पुट खे हिसो मिलंदो जेको पीउ जे मरण खां पोइ बि जीअरो आहे। हाणे ॾाॾो पंहिंजे पुट खे मिल्कियत की ॾे? शरीयत रस्तो खुलियल रखियो आहे। या दीन इस्लाम जी अज़मत, या दीन इस्लाम जी अज़मत ऐं वसत। ॾाॾो सम्झे पियो त मुंहिंजे मरण खां पोइ मिल्कियत समूरी हिकिड़े पुट खे मिलंदी। ही पोटो जेको मुंहिंजो वीचारो यतीम वेठो आहे, इनखे हिसो कोन मिलंदो। हाणे शरीयत दरवाज़ो खुलियल रखियो आहे। उहो कहिड़ो? 1/3 मिल्कियत वसियत करे वञे मुंहिंजे पुट खे ॾिनी। 1/3 करे सघे थो, 1/3 उन खां मथे वसियत नथो करे सघे। बाक़ी वारसनि जो हक़ आहे। अल्लाह जे नबी न चयो तॾहिं बि दीन, हा चयाऊं तॾहिं बि दीन, ख़ामोश रहण बि दीन आहे। पूरी कायनात में हिकिड़ो अहिड़ो माण्हू कोन्हे जेको ख़ामोश रहे ऐं उहा शइ दीन बणिजी वञे। तंहिंजे करे मुहद्दिसीन किराम सुन्नत जा 3 दर्जा कया आहिनि। कौली, अल्लाह जो नबी ज़बान मां जेकी कुझु चवे सुन्नत आहे। फ़इली, जेको अमल कनि सो सुन्नत आहे। ऐं टियों क़िस्म तक़रीरी। तक़रीरी माना पाण के ॻाल्हि ते, के अमल ते ख़ामोश रहनि, उहा शइ बि सुन्नत आहे। छो त पैगंबर यादि रखी चयो कॾहिं नाजाइज़ हराम कम ते ख़ामोश कोन रहे, मुमकिन ई कोन्हे। टियों मिसाल ख़ामोशी जो। सही इब्न खुज़ैमा पाण फजर नमाज पढ़ण आया मस्जिद में, फजर नमाज पढ़ाइनि था, सलाम पढ़ाइनि था। सलाम पढ़ाइण खां पोइ ॾिसनि था त हिकिड़ो माण्हू उथी बीठो, उन अलॻि थी 2 रकात नमाज अलॻि पढ़ी फर्ज़नि खां पोइ। जॾहिं नमाज खां फारिग थियो, अल्लाह जे रसूल उन खां सुवाल कयो, छा तूं फजर जी नमाज 4 रकात पढ़ी थो? 2 रकातूं असां सां गॾु अदा कई ऐं 2 रकातूं हाणे पियो पढ़ी। चई अल्लाह जा रसूल जेके सुन्नतूं अॻु में अदा न करे सघियो हुअसि से हाणे अदा कयूं अथमि। फसकत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण सगोरा ख़ामोश थी विया। माना सुन्नत बणिजी वई आहे शइ। जेकॾहिं तव्हीं सुन्नतूं फर्ज़ खां अॻु में नाहे पढ़ी सघिया, बाद में पढ़ी सघो था। पर असांखे मौलवियुनि गुमराह कयो, पढ़ियल लिखियल माण्हू। असां सुन्नत जे ख़िलाफ़ अमल करियूं पिया, नमाज़ूं ज़ाया पिया कयूं। ख़बर अथव कीअं? तव्हां ॾिठो हूंदो केतिरनि मस्जिदनि में सवाइ अहल हदीस मसाजिद अल्हम्दुलिल्लाह, बाक़ी मस्जिदनि में वञो, फजर जी जमात हले पई, पोयां हमरा सुन्नतूं पढ़नि पिया। इहो नज़ारो रोज़ नज़र ईंदो तव्हांखे, रोज़ इहो नज़ारो नज़र ईंदो। चवनि था त बाबा ॻाल्हि ॿुधो, फर्ज़ नमाज़ जी पहिरीं रकात हली वञे परवाह न आहे, तव्हांखे सुन्नतूं पढ़णियूं आहिनि। हाणे हदीस ॿुधायां, सही मुस्लिम जी आहे। ऐं अल्लाह रियाकारी खां बचाए, हिकु हिकु हवाले जो ज़िम्मेदार आहे। हिकु हिकु हवालो
बाद में मोबाइल ते मूंखां पुछी सघो था, डॉक्टर साहब हवालो किथे आहे, हदीस जो स्टेज आहे, डटन वारो स्टेज कोन्हे। सही मुस्लिम जी रिवायत पाण सुगरा फरमाइन था, इज़ा उकीमत सलात फला सलात इल्लल मक्तूबा। जॾहिं फर्द जी तकबीर लगी वञे, इकामत चइजी वञे, तो उन फर्द नमाज खां सवाइ ॿी नमाज थिए ई कोन थी। ही तव्हां फर्द जी तोहीन पिया करियो न, जो फर्द जमात हले पई पोइ सुन्नतूं पिया पढ़ो। अल्लाह जो नबी चयो त नमाज आई कोन, ला सलात, ऐं तूं सुन्नतूं पिया पढ़ी। हीअ हदीस दलील आहे, जेकॾहिं फजर जूं सुन्नतूं रहिजी वञनि, फर्ज़ खां पोइ पढ़ी सघजनि थियूं, पाण सगुरा ख़ामोश रहिया। ख़ामोश रहिया माना इहा शइ दीन बणिजी वई, इहा शइ दीन बणिजी वई। अचां थो पहिरीं वाक़िए ते, पाण ख़ामोश थी विया। अल्लाहु अकबर। सहाबा किराम चवनि था त जॾहिं मथनि वही नाज़िल थींदी हुई त सख़्त सर्दी में संदन पेशानी मुबारक ते पघर जा फुड़ा ज़ाहिर थींदा हुआ। हिकिड़ो साहबी चयो त अल्लाह जे रसूल जे भरिसां वेठो हुजां, संदन टंग मुबारक मुंहिंजी टंग मथां हुजे, मथनि वही जो नुज़ूल शुरू थियो, संदन टंग एतिरी ॻरी थी वई जो मूं सोचियो त मुंहिंजी टंग जेका टुकड़ा टुकड़ा थी। इहो वज़न छाजो आहे? अल्लाह जी वही जो आहे। रब छा फरमायो, क़ुरान जेकॾहिं असीं जबल ते नाज़िल करियो आहे, टुकड़ा टुकड़ा थी वञे, फाटी पवे, पर अल्लाह वो क़ुरान पंहिंजे प्यारे पैगंबर दिल ते नाज़िल कयो ऐं ताक़त ॾिनाई। पाण ख़ामोश थी विया। साहबा समझी विया त वही नाज़िल थिए पई। थोड़ी देर खां पोइ पाण फरमाइनि था, इन औरत ते ॾेर खे वठी अचो। जॾहिं साम्हूं आयो तॾहिं पाण फरमाइनि था, जेका मिल्क तुंहिंजे भाउ पोयां छॾी आहे, उन मज़ा 800 घरवारी जो आहे, 2/3 2/3 ॿिनि न्याणियुनि जो आहे। फमा बक़िया फहुव लक, बाक़ी जेका मिल्कत बचे पई, तूं क़रीबी मर्द रिश्तेदार आहीं, उहो बाक़ी हिस्सो तुंहिंजो आहे। 800 घरवारी जो, 2/3 ॿिनि न्याणियुनि जो, बाक़ी जेकी कुझु बचे थो मिल्कत मां, उहो तुंहिंजो हिस्सो आहे। हाणे अल्लाह जे रसूल उन वक़्तु ज़बान मुबारक खोली जॾहिं वही नाज़िल आहे। काइनात में अहिड़ो को बि इंसान बल्कि ॿुधाईंदो हलां, ही क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। बाज़ जायुनि ते तव्हीं क़ुरान सम्झी नथा सघो जेसि ताईं अल्लाह जो नबी सम्झाणी न ॾे। मुमकिन ई कोन्हे क़ुरान सम्झणु। ॾिसो क़ुरान में केतिरा ई मिसाल आहिनि। हिकिड़ो मिसाल पेश करियां थो। अल्लाह क़ुरान में 4 जायुनि ते हिकिड़ी आयत आंदी आहे थोरे फ़र्क़ सां। ऐं सूरह अल बक़रा जी आयत पढ़ां थो, इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। अल्लाह तव्हां ते 4 शयूं हराम कयूं आहिनि। मोइल शइ, रत, सूअर जो गोश्त, ऐं हर उहा शइ जंहिं ते अल्लाह खां सवाइ के ॿिए जो नालो पुकारियो वञे। माण्हू चवंदा आहिनि फलाणे जे नाले नज़रो न्याज़, फलाणे जे नाले न्याज़। शाह साहब रहमतुल्लाह अलैह असांजो उस्ताद चवंदो, शेख बदियुद्दीन शाह राशिदी, न्याज़ उन जो कबो जेको बेनियाज़ हुजे। ऐं काइनात में बेनियाज़ सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे, ॿिया सभु न्याज़मंद आहिनि। काइनात में हिकिड़ो माण्हू तव्हीं नथा ॾेखारे सघो चओ डॉक्टर साहब ही न्याज़मंद कोन्हे, बेनियाज़ आहे। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जेको मानी जो मोहताज न हुजे। आहे पैगंबर मानी खाईंदा हुआ, क़ुरान भरियो पियो आहे। हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जेको क़ज़ाए हाजत जो मोहताज न हुजे। मानी खाईंदो, टॉयलेट में वेंदो, वॉशरूम वेंदो, जंग जे ख्याल सां वेंदो, माना मोहताज आहे। यो मुझो रब आहे जेको हर ऐब खां पाक आहे, कंहिं शइ जो मोहताज कोन्हे, हू अल गनी आहे। अल्लाह अकबर। अल्लाह फरमाए थो हर मोइल शइ हराम आहे। ठीकु, अवां मां केतिरनि अॼु मच्छी खाधी हूंदी,
केतिरनि खाधी हूंदी। मच्छी असीं घणो करे ख़रीद कंदा आहियूं त उहा मोयल हूंदी आहे। क़ुरान में अल्लाह फरमायो हर शइ मोयल हराम आहे। कंहिं तोखे ॿुधायो मच्छी मरी वञे उन खां पोइ बि हलाल आहे। मोहम्मद रसूलुल्लाह पाण फरमाईंदा हिल्लत लना मैततान व दमान, असांजे लाइ ॿ मोयल शयूं ऐं ॿ रत हलाल कया विया आहिनि। मोयल शयूं कहिड़ियूं? मच्छी मरी वञे तॾहिं बि हलाल आहे ऐं मकड़ मरी वञे तॾहिं बि हलाल आहे। रत, जिगर ऐं तिली ॿई रत जा क़िस्म आहिनि, इहे बि असांजे लाइ हलाल। क़ुरान जो आम हुकम तख़सीस कई मोहम्मद रसूलुल्लाह साहब। अचो वञा दलील ॾियां। क़ुरान में अल्लाह ताला फरमायो जॾहिं इंसान गुज़ारे वञे थो औलाद वारिस थींदो आहे। सिर्फ अंबिया इकराम जे बारे में हदीस आहे, जीअं सैयदना अबू बकर सिद्दीक, सैयदना उमर बिन ख़त्ताब, सैयदना अली बिन अबी तालिब, केतिरनि सहाबा खां मरी वई आहे। ला नूरसो मा तरकना सदक़तुन, असांजो को वारिस न हूंदो आहे जेकी छॾे वञूं सदको आहे। बुखारी मुस्लिम छा केतिरनि हदीसनि जे किताब में सैयदना अली बि मरी वई, माना रिवायत कई आहे, ताईद कई आहे रिवायत जी। सैयदना अबू बकर सिद्दीक, उमर बिन ख़त्ताब, ॿिया बि केतिरा ई सहाबा, सिवाय अंबिया किराम जे बाक़ी जेके बि तिन जी मिल्कियत विराइबी आहे। क़ुरान में अल्लाह ताला ॿुधायो पुट जो हिसो धीअ खां डबल आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, क़ुरान में कोन्हे, अल्लाह जे नबी अञा बि तख़सीस कई। हिकिड़ो पुट आहे मुस्लमान, पीउ बि मुस्लमान आहे। हाणे पुट सोचियो त बाबा अञा मरे कोन थो, मिल्कियत ते कब्ज़ो करणो आहे, इंतज़ार करे करे थकिजी पियो आहियां, मिल्कियत मां हिसो तॾहिं मिलंदो जॾहिं बाबा मरे। हिन छा कयो जो पीउ खे शूट करे छॾिया, पीउ खे शूट करे छॾिया, पीउ मरी वियो। छा हाणे हिसो मिलंदो? क़ुरान चवे थो हिसो मिलंदो, आम कम आहे। लेकिन अल्लाह जे नबी फरमायो कातिल मक़तूल जो वारिस कोन थींदो, कातिल मक़तूल जो वारिस न थींदो। माना पीउ खे क़त्ल कयाई, पुट महरूम थी वेंदो, हिसो कोन मिलंदो मिल्कियत वञा। छा दीन इस्लाम जी हिकमत आहे? जेकॾहिं क़ाइदो न हुजे हा, ख़बर केतिरा बदबख़्त पुट पंहिंजे पीउ खे मारे छॾी। अल्लाह जे नबी तख़सीस करे छॾी। इहो आहे मुंहिंजे प्यारे पैगंबर जो मक़ाम। अल्लाह जो नबी जेकी कुछ चवे ज़बान वजा अल्लाह जी वही जे तहत। ॾिसो सहाबा की ईमान आंदो, ईमान तव्हांजो ताज़ो थी वेंदो। अॼु असांखे इन तरीक़े सां ईमान आणणु घुर्जे। क़ुरान में अल्लाह फरमायो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ, तव्हां बि हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं हिदायत आणियो, ईमान आणियो सहाबा वांगुरु। माण्हू हिदायत वारा तॾहिं थींदा जॾहिं सहाबा वांगुरु ईमान आणींदा। ही सहाबा जो मिसाल आहे क़ुरान में। संदन ईमान मयारी आहे, आइडियल आहे। ऐं ईमान कीअं आंदाऊं? सुनन नबी दाऊद हदीस ॿुधायां थो, 3-4 वाक़िया आहिनि ईमान अफ़रोज़, पाण बाज़ार में मौजूद आहिनि। हिकिड़ो आराबी घोड़ो काहे पियो अचे, पाण अॻिते वधा ख़रीद करण जे लाइ, सौदो तय थी वियो। उन मालिक खे चवनि था मुंहिंजे पोयां अच, फ़िलहाल मूं वटि पैसा न आहिनि, तोखे रक़म अदा करियां। पाण अॻियां वञनि पिया, आराबी पोयां अचे पियो घोड़ो काए। तेसि ताईं किन माण्हुनि ॾिठो त ही आराबी घोड़ो काए वञे पियो विकिणण जे लाइ। उन्हनि खे ख़बर कोन्हे सौदो तय थी चुको आहे। उन्हनि रक़म लॻाई, बाबा विकिणंदे? आराबी जी नियत ख़राब थी वई, नियत में रोलो अची वियो। दा करे चवण लॻो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोड़ो ख़रीद करणो आहे, हिते ख़रीद कर, वरना आऊं हिन खे विकिणां थो। तॾहिं पाण फरमाईंदा अल्लाह जा बाना सौदो तय थी चुको आहे, आऊं ख़रीद करे चुको आहियां, कीअं थो चवी? हाणे हुन ॿियो दाव इस्तेमालु कयो कि शाहिद केरु आहे? छो जॾहिं सौदो तय थियो पियो तॾहिं केर बि मौजूदु कोन हो, को स्पॉट ते मौजूदु कोन हो। हाणे आराबी पंहिंजो दाव इस्तेमालु कयो, नई चाल हले थो।
चिकेर शाहिद है सैयदना खुज़ैमा बिन साबित रज़ी अल्लाहु अन्हु गुफ्तगू ॿुधे पियो, उते मौजूद आहे। जंहिंमहिल इहा गुफ्तगू हले पई, चवे थो आऊं शाहिदी ॾियां थो त अल्लाह जे रसूल तोखां घोड़ो ख़रीद कयो। अल्लाह जे नबी ॾिठो खुज़ैमा बिन साबित ॾांहुं, पाण फरमाईंदा खुज़ैमा उन टाइम तुंहिंजो मौजूद बि कोन आहे, गवाही की थोड़ी अल्लाह जा रसूल जॾहिं तव्हां चयो आहे त मूं घोड़ो ख़रीद कयो आहे, यकीनन तव्हां घोड़ो ख़रीद कयो आहे। तव्हां अल्लाह जे जन्नत जी ख़बर ॾियो था, जहन्नम जी ख़बर ॾियो था, मलाइकनि जे बारे में ॿुधायो था। असां सभिनी ॻाल्हियुनि ते ईमान आणियो था त मुंहिंजो ईमान आहे, तव्हां घोड़ो ख़रीद कयो। अल्लाह अकबर। पाण फरमाईंदा खुज़ैमा अॼु खां पोइ तुंहिंजी गवाही ॿिनि माण्हुनि जी गवाही जे बराबरि आहे। ज़ु शहादतैन लक़ब आहे, ॿिनि गवाहियुनि वारो, तुंहिंजी गवाही ॿिनि माण्हुनि जी गवाही जे बराबरि आहे। अल्लाह जे नबी जे फरमान ते ईमान ॾिसो, ईमान इन तरीक़े सां आणिबो आहे। ॿियो मिसाल ॾींदो हलां, पाण महराज ते विया, हक़ा महराज ते वञण, जिस्म मुबारक सां विया आहिनि, सुजागी में विया आहिनि, ख़्वाब कोन्हे। इहो अज़ीम माना मौजज़ो अल्लाह जे प्यारे पैगंबर जो असां ते ईमान आहे, असांजो ईमान आहे। लेकिन कहिड़े साल में विया, कहिड़े महीने में विया, कहिड़ी तारीख़ ते विया, कंहिं बि सही सनद सां वाक़ियो मौजूद न आहे। वाक़ियो यकीनन पेश आयो आहे, लेकिन साल कहिड़ो, महीनो कहिड़ो, तारीख़ कहिड़ी, को माण्हू मूंखे दलील सां सही सनद सां साबित नथो करे सघे। ये 27वीं मेराज असां जेका रात मुक़रर कई असां पाण करे छॾी आहे। उन खां पुछो कहिड़ो दलील आहे को दलील? सनद सां पेश कनि न। अले सुनाओ मिन दीन, सनद दीन वजह आहे, डटे ते ॻाल्हि क़बूल कोन कबी, दलील ने विया। यकीनन असांजो ईमान आहे, कुरान हदीस में ज़िक्र आहे, लेकिन महीनो, तारीख़, साल के सही हदीस में साबित कोन्हे। जॾहिं पाण सुगरा मोटिया ऐं ॻाल्हि कनि था त आऊं 7 आसमाननि खां मथे वियो आहियां, बैतुल मक़दिस में मूं इमामत कई आहे अंबिया जी, कुफार ठठोरियूं करण लॻा, चर्चा हलण लॻा, भोग करण लॻा। हिकिड़ो काफ़िर हली आयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ वटि, मुस्तदरिक हाकिम जी रिवायत आहे, शेख अलबानी सैयद जे अंदर आंदी आहे। या अबू बकर ही तुंहिंजे दोस्त खे छा थियो आहे? माना काफ़िरनि खे बि ख़बर हुई त अबू बकर दोस्त आहे, यार आहे, कुर्ब वारो तालुक आहे, इन करे हली आया। तुंहिंजो साथी छा थो चवे? ऐं राति में वियो आहियां कुझु हिसे जे अंदर 7 आसमाननि खां मथे बैतुल मक़दिस पैगंबरनि जी इमामत कराई अथमि। मञी थो अल्लाह जा बाना, अल्लाह जो प्यारो पैगंबर सुबुह शाम असांखे आसमान जो ख़बरूं ॾिए थो। मुंहिंजो उन ते बि ईमान आहे, जेकॾहिं अल्लाह जे नबी चयो आहे मुंहिंजो ईमान आहे। मुस्तदरिक हाकिम जा लफ़्ज़ आहिनि, उन खां पोइ अल्लाह जे नबी फरमायो अबू बकर तूं सिद्दीक़ आहीं, सचो आहीं, तस्दीक़ करण वारो आहीं। अल्लाहु अकबर। सहाबा इन तरीक़े सां ईमान आंदो। बल्कि उन दौर जूं औरतूं, असांजूं भेनरूं ॿुधंदियूं आहिनि तक़रीरूं, ॿुधाईंदो हलां त औरतनि खे ईमान आंदो आहे अल्लाह जे नबी जे फरमान ते। पाण सुगरा मौजूद आहिनि, मुस्तदरिक बल्कि मुस्नद अहमद जी हदीस आहे, इब्न हिब्बान जी सही सनद सां। सहाबी हली आयो, नालो अथसि जुलैबीब। जुलैबीब रज़ी अल्लाह अन्हु फरमायो अल्लाह जे रसूल आऊं शादी करणु चाहियां थो, मुंहिंजी किथे सिफारिश करियो। सहाबी आहे पर ख़ूबसूरत कोन हो। याद रखी छॾियो, दीन जे अंदर ख़ूबसूरती जी अहमियत कोन्हे। इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अजसामिकुम वलाकि यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम। सही मुस्लिम जी हदीस आहे। अल्लाह तव्हांजे चेहरनि ॾांहुं कोन थो निहारे, तव्हांजे जिस्मनि ॾांहुं कोन थो निहारे, अल्लाह तव्हांजी दिलनि ॾांहुं निहारे थो, तव्हांजे अमलनि ॾांहुं निहारे। बिलाल केरु? कारे रंग जो गुलाम। अबू लहब केरु आहे? चाचो आहे। अबू लहब छो चवंदा हुआ? छोले वारो, एतिरो चेहरो जो चमकंदड़,
एतिरो चेहरो चमकंदड़, अबू लहब शोले वारो, पर वियो जहन्नम रसी। तब्बत यदा अबी लहब, हथ भॼल अबू लहब जा। अॼु ताईं क़ुरान में सूरत मौजूद आहे। अल्लाह उनखे ज़लील कयो, बददुआ ॾिनी वई उनखे। ऐं होॾां बिलाल रंग जो कारो आहे। अल्लाह अकबर। पाण सुगरा फरमाइनि था, महराज जे मौके ते ऐं जन्नत में आहियां त जन्नत में बिलाल जे कदमनि जो आवाज़ मूं पाण खां अॻु में ॿुधो, पेरनि जो आवाज़। ॾिसो हिते ॿ टे ॻाल्हियूं जेके ज़हन में विहारण जूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त अल्लाह जे नबी जी पंहिंजे साथियुनि सां एतिरी मोहबत हुई जो पेरनि जो आवाज़ बि सुञाणंदा हुआ। ही चाल मुंहिंजे कहिड़े सहाबी जी आहे, ही हलड़ी मुंहिंजे कहिड़े सहाबी जी आहे। बिलाल पाण कोन्हे, कदमनि जी आवाज़ मां सुञाणनि था त बिलाल जा कदम एतिरी कुर्बत नज़दीकी। मोटिया पाण फरमाईंदा, बिलाल कहिड़ो अमल करी थो जो तुंहिंजे पेरनि जो आवाज़ मूं जन्नत में ॿुधो। कि अल्लाह जा रसूल, मूंखे ॿियो त को अमल यादि कोन्हे, पर ॾींहं राति में जॾहिं वुज़ू कंदो आहियां, अल्लाह जेका नमाज़ मुंहिंजे नसीब में लिखी आहे उहा ज़रूर अदा कंदो आहियां, जेके पाण तहियतुल वुज़ू चवंदा आहियूं, बरकातूं घटि में घटि। ॾींहं राति में जॾहिं वुज़ू करियां, हीअ आहे नमाज़ जी अज़मत। जंहिं बि टाइम ते वुज़ू कंदो आहियां, पर रकातूं पढ़ंदो आहियां, पाण सगोरा जन्नत में आवाज़ ॿुधनि था। ही सहाबी जुलैबीब ख़ूबसूरत कोन्हे? अल्लाह जा रसूल मुंहिंजे लाइ सिफारिश करियो त मुंहिंजी शादी थी वञे। पाण फरमाईंदा, फलाणो अंसारी, उन जी नौजवान न्याणी आहे, कुंवारी आहे, मुंहिंजो पैगाम खणी वञ, तोखे उहा न्याणी निकाह में ॾींहुं पढ़ाए ॾी। जुलैबीब पहुतो दरवाज़े ते। हदीस इब्न हिब्बान जी, मुस्नद अहमद जी सही सनद सां दरवाज़े ते पहुतो, दरवाज़ो खुरकाए थो। अंसारी ॿाहिरि निकिरी आयो। बाबा केर? कि आउं जुलैबीब आहियां, अल्लाह जे रसूल जो सहाबी। पाण सुगरनि मूंखे मोकिलियो आहे, तव्हां पंहिंजी नौजवान न्याणी जो निकाह मूंसां करायो, पढ़ाए ॾियो मूंखे। अंसारी घर में दाख़िल थियो, घरवारी खे सॾे थो, चवे थो, ॿुध, ॿाहिरि हिकिड़ो माण्हू आयो आहे, चवे थो अल्लाह जे नबी जो सहाबी आहियां, नालो अथसि जुलैबीब, सुहिणो कोन्हे, ख़ूबसूरत कोन्हे, पर चवे थो अल्लाह जे नबी चयो आहे त पाण पंहिंजी न्याणी उनखे पढ़ाए ॾियो। औरत चयो, नऊज़ बिल्लाह, अल्लाह जे नबी खे इन माण्हू खां सवाइ ॿियो को माण्हू कोन मिलियो? वॾा वॾा रिश्ता आया दौलतमंदनि जा, असां उन्हनि खे पंहिंजी न्याणी कोन ॾिनी, हिनखे पढ़ाए ॾियूं जेको सुहिणो बि कोन्हे। अल्लाह अकबर। हदीस लफ़्ज़नि, उहा नौजवान न्याणी पर्दे जे पोयां मां ऐं पीउ जूं ॻाल्हियूं ॿुधे पई, उतां खां तहां करे थी। चवे थो, अल्लाह अकबर, इदफ़ऊनी इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फइन्नहु लन युज़य्यनी। ऐं बाबा ऐं मां, मूंखे अल्लाह जे नबी जे हवाले करे छॾियो, मूंखे यकीन आहे मुंहिंजो पैगंबर कॾहिं मुंहिंजो नुक़सान कोन कंदो। बाबा इन माण्हू जे मुंहुं अंदरि न निहार, निहार त मोकिलण वारो केरु आहे? मोकिलण वारो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कहिड़ी औरत आहे जेका नथी चाहे त मुंहिंजो माना मुड़ुसु सुहिणो न हुजे, पर हिन अल्लाह जे नबी जे हुकम जे आॾो पंहिंजे नफ़्स खे घुटो हलाई छॾियो। पीउ मजबूर थी वियो, क़ुरान जी आयत पढ़े थी, या अबते अलम तस्मा कौल अल्लाह वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु रसूलहु अमरन अन यकून लहुमुल खैरतु मिन अमरिहिम वमन यअसिल्लाहु रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। बाबा तो क़ुरान कोन पढ़ियो आहे? अल्लाह चवे थो जॾहिं अल्लाह जो हुकम अची वञे, नबी जो हुकम अची वञे, मोमिन मर्द हुजे या औरत, बेइख्तियार थी वञे। बाबा तुंहिंजो को इख्तियार कोन्हे, अल्लाह जे नबी जो हुकम अची चुको आहे। अल्लाह अकबर। सही मुस्लिम जी हदीस आहे, पीउ मजबूर थी पियो, नेठि पढ़ाए ॾिनई। ऐं हदीस सां लफ़्ज़नि, मदीने जे अंदरि उन खां मथे का खुशहाल औरत कोन। या अल्लाह जे नबी जी इताअत, प्यारे पैगंबर फरमान जी इज़त। सहाबा इताअत में कंदा हुआ, इज़त में कंदा हुआ। अल्लाह जे नबी जो हिकिड़ो हक़ असां ते इहो बि आहे, एहतराम करियूं, इज़त करियूं, ताज़ीम करियूं। यादि रखी छॾियो, सहाबा कीअं कंदा हुआ?
अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब संदन चाचो आहे। तव्हां ख़बर आहे घणो करे चाचो वॾो हूंदो आहे पंहिंजे भाइटे खां, घणो करे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो भाइटो वॾो हुजे। हिकु दफ़े अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब खां के सुवाल कयो, इमाम अहमद फज़ाइल सहाबा जे अंदरि रिवायत आंदी आहे सही सनद सां। सुवाल कयो, अब्बास तव्हीं वॾा आहियो या अल्लाह जो रसूल? हाणे उम्र में त अब्बास वॾो हो बिना शक शुबे, पर ज़बान साथ कोन थी ॾे जो चवे त आऊं वॾो आहियां। हाणे जवाब छा थो ॾे? इहा सम्झ में साहबी खे मिली सघे थी त एतिराम कीअं कजे, ताज़ीम कीअं कजे। चए थो हो अकबरो मिन्नी व अना वुलिदतु क़ब्लहू, वॾो त अल्लाह जो नबी आहे पर पैदा पहिरीं आऊं थियो आहियां। सही सिधी ॻाल्हि आहे, उहो ई वॾो हूंदो आहे जेको पहिरीं पैदा थिए, पर दिलि नथी चवे, ज़बान गवारा नथी करे जो चवे त आऊं वॾो आहियां। वॾो अल्लाह जो रसूल आहे, पैदा पहिरीं आऊं थियो आहियां। इज्जत एतिराम ॾिसो। सैयदना इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह अन्हु मुस्लमान थियो। चवे थो हली आयुसि अल्लाह जे रसूल वटि, मुस्नद अहमद हदीस आहे, अची बैत कयमि, पंहिंजो सॼो हथ अल्लाह जे प्यारे पैगंबर जे सॼे हथ में ॾिनो। पोइ चए थो मां मसिस्तो यमीनी बेयमीनी मुंज़ो बायतो बिहा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए थो मां मसिस्तो फर्जी पे यमीनी मुंज़ो बायतो बिहा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां अल्लाह जे नबी हथ ते बैत कई अथमि, ही सॼो हथ वरी कॾहिं पंहिंजी शर्मगाह खे कोन लॻायो। हथ जेको अल्लाह जे नबी हथ में अची वियो, शर्मगाह खे कॾहिं कोन लॻायो अथमि। इज्जत ॾिसो, एतिराम ॾिसो। टियों मिसाल मुस्नद अहमद सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, दौरे खिलाफत आहे, पाण अमीरुल मोमिनीन आहिनि, घर में गुसल करे कपड़ा मटाए जुमे जो खुतबो ॾियण जे लाइ ॿाहिरि निकिता आहिनि। घिटी मां अचनि पिया। तेसि ताईं हिकिड़े माण्हू छा कयो, पंहिंजे घर जी छित ते कुझु पखी ज़बह कया। उन्हनि जो रत नारे मज़ा थींदो, पर नारो जेके उर्दू में चवंदा आहिनि, नारे मां थी अची सैयदना उमर बिन ख़त्ताब जॾहिं लंघियो हेठां, मथां अची कपिड़नि ते कयो, कपिड़ा ख़राब थी विया। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु मोटे थो कपिड़ा मटाइण जे लाइ, पर पहिरीं हिकिड़ो ऑर्डर करे थो। अमीरुल मोमिनीन चवे थो नारे खे तव्हां हटाए छॾियो, कि ॿिए जा कपिड़ा बि कॾहिं ख़राब न थिए। अमल कयो वियो, नारो हटायो वियो। पाण मोटी वञनि था घर ऐं कपिड़ा चेंज करे वरी घिटी मज़ा अचनि पिया। सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब अॻियां बीह रहियो। अमीरुल मोमिनीन ख़बर अथो ही नारो जेको तव्हां हितां हटायो आहे, इहो लॻायो कंहिं हो? ही मूंखे ख़बर न आहे कि अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजनि मुबारक हथनि सां इहो नारो लॻायो हो। हाणे सैयदना उमर बिन ख़त्ताब जो रवैयो ॾिसो, छा थो करे? के गुलाम खे ऑर्डर कोन थो ॾे, अमीरुल मोमिनीन चवे थो नारो आंदो वञे। जॾहिं आंदो वियो, पाण झुकी बीठो ऐं हिकिड़े माण्हू खे चयईं मुंहिंजे पुठनि ते चढ़ी इहो नारो उन जॻह ते लॻाए जिते अल्लाह जे नबी लॻायो। जेको प्यारो पैगंबर नारो लॻाए, उनखे उमर हटाए नथो सघे। मुस्नद अहमद। या अल्लाह जे नबी जो एतिराम, इज्जत ऐं इताअत कीअं कंदा हुआ? असां इताअत कयूं ई कोन था। अरबी में चवंदा आहिनि इन्नल मुहिब लिमन युहिब मोती। माण्हू जंहिंसां मोहबत कंदो आहे, पैरवी कंदो आहे, इताअत कंदो आहे। हिकिड़ो नौजवान चवे थो मूंखे बाबा सां मोहबत आहे, वालिद सां मोहबत आहे। वालिद चवे पुट फलाणो कमु करे आ, कि बाबा मोहबत ॾाढी आहे, पर तुंहिंजो चयो कोन मञे। दुनिया जो हर माण्हू चवंदो नाफ़रमान आहे, नाफ़रमान आहे, पीउ सां मोहबत कोन्हेसि। मोहबत हुजे हा, पीउ जो चयो मञे हा, इताअत करे हा। या कहिड़ी मोहबत आहे जंहिंसां मोहबती दावा करी थो, इताअत कोन थो करी? अल्लाह जा बाना माण्हू अदाकारनि जो नकुल कनि था, जेके सॼो ॾींहुं गुनाहनि में ग़र्क़। हेयर स्टाइल कहिड़ो अथनि, कपिड़नि जो स्टाइल कहिड़ो आहे, कहिड़े तरीक़े सां हलनि था, कहिड़ा कपिड़ा पाइनि था, कहिड़ा शूज़ पाइनि था। माण्हू उन्हनि जी पैरवी कनि था, अदाकारनि जी।
ऐं असीं कहिड़ी हस्ती जो ज़िक्र करियूं पिया जेको अल्लाह जी मखलूक में सभ खां अफ़ज़ल, सभ खां आला आहे। मोहब्बती दावा, पर जॾहिं हदीस अचे थी अमल करण लाइ तयार कोन आहियूं। सहाबा अमल कीअं कंदा हुआ? केतिरा ई मिसाल आहिनि, ऐं ॿ टे मिसाल तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। शुरूआती दौर जे अंदरि मुसलमाननि पहिरीं नमाज़ पढ़ंदा हुआ बैतुल मक़दिस लाइ मुंहुं करे, जेके क़िबला वल पाण चवंदा आहियूं। अल्लाह जे नबी जी तमन्ना हुई, क़ुरान चवे थो त अल्लाह बैतुल्लाह खे पंहिंजो क़िबलो बनाए, तमन्ना हुई। ऐं ज़ाहिर कीअं कंदा हुआ? क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। पैगंबर असीं ॾिसूं था तूं बार बार पंहिंजो चहिरो आसमान ॾांहुं मथे खणी थो। नबी जेको क़िबलो तोखे पसंदि आहे, जल्दी तोखे ॾांहुं फेराए छॾींदासीं। हिते हिकिड़ो दलील आहे अक़ीदे जो, यादि रखिजो। अल्लाह जे नबी मथे छो ते ॾिठो? अल्लाह जे नबी मथे छो ते ॾिठो? क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए। मथे छो ते ॾिठाऊं? साॼे निहारींदा न, खाॿे निहारींदा न। असां मुसलमान जो अक़ीदो छा आहे? अल्लाह रहम फरमाए, जेको जहमिया जो अक़ीदो, मुअतज़िला जो अक़ीदो, गुमराह फ़िरक़नि जो अक़ीदो, अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। इहो कुफ्र अक़ीदो। सलफ़ मंझां मुंहिंजो चैलेंज आहे, हिकिड़ो सहाबी, ताबई, तबा ताबई, मुहद्दिस नथा ॾेखारे सघो जे चयो हुजे त अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। या रब जी तौहीन आहे, वो अर्श ते मुस्तवी आहे, इल्म हर जाइ ते आहे। कुरान में दलील आहे, अल्लाह ताला फरमाए तो क़यामत ते ॾींहुं फरमायाई वल अर्ज़ु क़ब्ज़तु जमीअन यौमल क़ियामह वस्समावातु मतवियातुम बियमीन। अल्लाह ताला फरमाए तो ज़मीन समूरी क़यामत ॾींहुं अल्लाह जी मुठ में हूंदी। वल अर्ज़ु जमीअन, पूरी ज़मीन अल्लाह जी मुठ में हूंदी। थोरो सोचियो अकुल खां, फ़हम खां। जेका शइ रब जी मुठ में हुजे, अल्लाह उनमें कीअं हूंदो? अल्लाह उनमें कीअं हूंदो? ही हैसियत आहे हिन धरती जी। वस्समावातु मतवियातुम बियमीनिही, सत आसमान जे सॼे हथ में वेड़ियल हूंदा। अल्लाह जे नबी मथे ॾिठो, छो वही मथां खां ईंदी आहे, वही मथां खां ईंदी आहे। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल अली, वहुवल अलीयुल अज़ीम। अल अली जी माना सभ खां मथां, ज़ात जे लिहाज़ खां सभ खां मथां, मथां शान जे लिहाज़ खां सभ खां मथां हुआ। ऐं इहो अक़ीदो यादि रखी छॾियो। बार बार चवंदो आहियां, इंसानी फितरत में समायल आहे, तव्हीं कढी नथा सघो। भली तव्हां चओ अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे, न, पर जॾहिं दुआ जे लाइ हथ खणंदो, हथ केॾां वेंदा? मथे। छो? तो चयो पियो अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे, हथ हीअ बि खणी आहे न, हीअ बि खणी आहे, हीअ बि खणी आहे। छो तुंहिंजा हथ मथे विया? छो तुंहिंजूं नज़रूं मथे वयूं? असीं मथे निहारींदा आहियूं। ऐं हिकिड़ो दलील पेश कंदो आहियां, इहे हिंदू जेके मुशरिक आहिनि बिना शक शुबे, ऐं इन्हनि जे मज़हब जे अंदरि 33 करोड़ ख़ुदानि जी पूॼा थिए थी। ॿ हवाला आहिनि। हिकिड़ो आहे क़दीम सिंध जी तारीख़, भेरूमल आडवाणी, मूं वटि मौजूद आहे लाइब्रेरी में। चवे थो असीं हिंदू 33 करोड़ जेके ख़ुदा आहिनि तिन जी पूॼा कंदा आहियूं। ॿियो हवालो द हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया, आर.सी. दत्त, रमेश चंद्रा दत्त, मूं वटि मौजूद आहे किताब लाइब्रेरी जे अंदरि। हिंदुस्तान जो वॾो तारीख़ निगार थियो आहे, बंगाली हू, रमेश चंद्रा दत्त, आर.सी. दत्त, द हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया। उन में लिखे थो त असीं जेके माना हिंदू आहियूं, असां 330 मिलियन ख़ुदानि जा पुजारी आहियूं। 330 मिलियन। ऐं 330 मिलियन खे ज़रब करियो 10 लख सां घणा थींदा? 33 करोड़। 33 करोड़ ख़ुदानि जा पुजारी। पर तव्हां हिंदू खे केतिरा दफ़ा ॿुधो हूंदो, केतिरा दफ़ा हिंदू खां ॿुधो हूंदो ऊपर वाला। ॿुधो था या न? ऊपर वाला। अॼु ताईं कॾहिं हिंदू चयो नीचे वारा? कोन चवंदो। या शइ रब फितरत में रखी आहे।
फितरत के तवी तब्दील नथा करे सघो। सैयदुना सुलेमान अलैहिस्सलाम जो दौरे नबूवत आहे, ॾुकार पइजी वियो। मुस्तदरक हाकिम, मुस्नद अहमद, सुनंदा कुतनी, सनद हसन, हसन सनद सां रिवायत मौजूद आहे। ॾुकार पइजी वियो। तव्हां ख़बर आहे, पाण जीतन जी ॿोली सम्झंदो हो, पखियुनि जी ॿोली सम्झंदो हो, पखियुनि जी ॿोली सम्झंदो हो, जीतन जी ॿोली। अल्लाह जो ख़ासि इनाम हो सुलेमान अलैहिस्सलाम ते। क़ुरान में ज़िक्र आहे। हुदूद अची लथो, हुदूद सां ॻाल्हाई या कोन ॻाल्हाई? हुदूद सां ॻाल्हाए पियो। ऐं क़ुरान में अल्लाह सूरह नमल में ज़िक्र कयो आहे, माकोड़ियूं जेके ॿिरनि में लिकनि थियूं, हिकिड़ी माकोड़ी वॾी चयो, उदखुलू मसाकिनकुम, माकोड़ियूं पंहिंजे ॿिरनि में लिकी वञो, मता सुलेमान जा साथी लताड़े न छॾीन अणॼाणाई में। सुलेमान अलैहिस्सलाम माकोड़ी जो आवाज़ ॿुधो, फतबस्सम ज़ाहिकम मिन कौलिहा, पहिरीं मुस्कुराए तो पोइ खिली पियो, मुस्कुराए खिली पियो। सूरह नमल, माकोड़ी जो आवाज़ पाण ॿुधूं था। अल्लाह ताक़त ॾिनी सुलेमान अलैहिस्सलाम, माकोड़ी जो आवाज़ ॿुधे पियो, पखियुनि जो आवाज़ ॿुधे पियो, सम्झे पियो। दौरे नुबूवत ते ॾुकार पइजी वियो। माण्हू हली आया, चवण लॻा, सुलेमान अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए। इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि, बाबा अहल हदीस वारा वसीले जा मुनकिर आहिनि। असीं मुतलकन मुनकिर कोन्हे, जेको साबित आहे उनखे मञूं था, साबित न आहे उनजा मुनकिर आहिनि। इहो वसीलो त को गुज़ारे वञे, को क़बर ते वञी चओ, ऐं फलाणा मूंखे फलाणे जे मुहाबे पुट ॾे, बरसात वसाए, बीमारी दूर कर, नौकरी ॾे, इहो ऐन शिरक आहे। इहो वसीलो साबित कोन्हे क़ुरान हदीस मां। जीअरे माण्हू खां तव्हीं दुआ घुराए सघो था, इहो वसीलो दुआ जो साबित आहे। इहो सुलेमान वटि हली आया अलैहिस्सलाम वटि, सही अल्लाह खां दुआ घुरो। तव्हीं बि कंहिंखे चई सघो था, को नेक माण्हू आहे, अदा अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मूंखे पुट अता फरमाए, अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मूंखे तंदुरुस्ती अता फरमाए। पाण मौलवी साहब खे चवंदा आहिनि, साईं दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। इहो वसीलो दुआ जो जाइज़ आहे। तव्हीं जेके चओ पिया, जीअरो बि आहे, मौजूद बि आहे, चई सघो था। सुलेमान अलैहिस्सलाम वटि हली आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। उन्हनि जो अक़ीदो हो, सुलेमान अलैहिस्सलाम मींहुं कोन थो वसाए सघे, वसाइण वारो अल्लाह आहे, अल्लाह जाॾो वॾाइबो। साथियुनि खे वठी निकितो, अल्लाह अकबर। हदीस लफ़्ज़ ॿुधाईंदो वञा, फरा नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़ाहिहा व राफ़ितन क़वाइमहा इला समा। सुलेमान अलैहिस्सलाम परे खां हिकिड़ी माकोड़ी खे ॾिठो, ऐं कहिड़े हाल में ॾिठाई? हदीस लफ़्ज़नि, उनजी पुठी ज़मीन सां खुतल ऐं टंगू आसमान न मथे। हालांकि माकोड़ी हलंदी आहे, टंगू हेठि हूंदियूं आहिनि, पुठी मथे हूंदी आहे, पर सुलेमान अलैहिस्सलाम जेके ॾिठो, उनजी पुठी जेका सामान ज़मीन सां खुतल आहे ऐं टंगू आसमान न मथे आहे। इन में इशारो कहिड़ो आहे? नंढड़ी माकोड़ी खे बि ख़बर आहे। हालांकि कंहिं यूनिवर्सिटी जी ग्रेजुएट कोन्हे, के मदरसे मां फारिग कोन थी आहे, उनजी फितरत ॻाल्हाए थी, फितरत ते क़ाइम आहे। नंढड़ी माकोड़ी खे बि ख़बर आहे, मुंहिंजो मुश्किल कुशा, दुआऊं ॿुधण वारो, हाजत रवा, तकलीफ़ूं दूर करण वारो, मींहुं वसाइण वारो ज़मीन में दफ़न कोन्हे, बल्कि अर्श ते मुस्तवी आहे। ज़मीन ते हलण वारो कोन्हे, अर्श ते मुस्तवी आहे। ऐं दुआ कहिड़ी पई घुरे? अल्लाह अकबर। अॼु तूं PhD, चार्टर्ड अकाउंटेंट, MBBS डॉक्टर, BE इंजीनियर, तोखे दुआ घुरण जो सलीक़ो कोन आहे। फलाणे जे मुहाबे, फलाणे जे तुफ़ैल, छा अल्लाह ते कंहिंजो रोब हले थो? मुहाबे जो लफ़्ज़ किथां निकितल आहे? बेजारनि मां निकितल आहे न अरबी में, हैबत, हैबत मां निकितल आहे। असीं दुनिया में खणी वेंदा आहियूं DC साहब वटि चिठी, CM जी, छो खणी वेंदा आहियूं? ख़बर आहे त मजबूर थी पवंदो, डिॼी बि वेंदो, फोन बि कंदो, जेकॾहिं CM कमु करणो पवंदो हुनखे, वरना सीट मुंहिंजी वेंदी, मजबूर आहे। तो रब खे ईअं सम्झो आहे, अल्लाह खे तो मजबूर सम्झो आहे। हुवल गनी आहे। कुरान में फरमाई, सॼी दुनिया काफ़िर थी वञे, अल्लाह ताला जी अज़मत जे अंदर को फ़र्क़ कोन्हे, सभु माण्हू काफ़िर थी वञनि। हुवल गनी आहे, कंहिंजो मोहताज कोन्हे।
दुआ कबूल करने ते अचे, काफिर जी दुआ कबूल करे, न कबूल करे तो पैगंबर जी कबूल न करे। कुरान हदीस में दलाइल मौजूद है। हे माकोरी अल्लाह का दुआ पी गई, अल्लाहुम्मा इन्ना खल्कुम मिन खल्किक लैस बिना गिनन सुक्या। ऐ अल्लाह असी तुझी मखलूक में एक मखलूक है। ऐ रब असांजा तुझी बरसात तुझे मींह खां बेनियाज कोन। नंढड़ी माकोरी दुआ ॾिसो केड़ा प्यारा लफ्ज़ है। कंहिंजो वास्तो वसीलो तुफैल मुहाबो बेहक आई को डायरेक्ट अल्लाह खां दुआ। असांखे छा ॿुधायो वियो आहे? अल्लाह ईअं दुआ क़बूल कोन कंदो जेसि ताईं मुहाबा तुफैल वसीला न वठो। ऐं पुछां थो रब हिन माकोरी जी दुआ खे क़बूल कयो या कोन कयो? हीअ हदीस आहे। सुलेमान अलैहिस्सलाम माकोरी जो आवाज़ ॿुधी वरितो, कंहिं कोन ॿुधो, ॿुधी वरताई समझी वरताई। दोस्तनि खे छा चवे थो? इरजऊ फक़त सुक़ीतुम बिदावति गैरकुम। दोस्तो मोटी हलो, तव्हां खां अॻु में अल्लाह पंहिंजी ॿी मखलूक जी दुआ खे क़बूल करे वरितो आहे। अञा मोटिया बरसात शुरू थी। या मुंहिंजो परवरदिगार, मुंहिंजो मालिक तस पहिरीं क़िबलो हो बैतुल मक़दिस। सहाबा किराम मौजूद आहिनि मदीने जे अंदर। अल्लाह ताला वही नाज़िल कई त हाणे तव्हां बैतुल्लाह खे क़िबलो बनायो। मदीने में 500 गरा सहाबा खे नमाज़ पढ़ाइनि था, मोह कनि था बैतुल्लाह ॾांहुं। पर उन ज़माने में यादि रखो मस्जिद कुबा जेका हाणे मदीने में आहे, मदीने खां ॿाहिरि, हाणे मदीने शहर जे अंदरि कुबा मस्जिद में सहाबा फजर नमाज़ पढ़नि पिया। अञा उन्हनि ताईं हुकुम कोन पहुतो आहे। अञा मोह उन्हनि जो बैतुल मक़दिस ॾांहुं ई आहे। अञा ताईं ॻाल्हि कोन पहुती आहे। फजर नमाज़ पढ़नि पिया ऐं रुकू जी हालत में आहिनि। हदीस हालत बुखारी शरीफ रुकू जी हालत में आहिनि, मोह अथनि बैतुल मक़दिस ॾांहुं नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। तेसि ताईं हिकिड़ो सहाबी जे अल्लाह जे नबी सां गॾु मदीने में नमाज़ पढ़ी हुई, बैतुल्लाह ॾांहुं मोह करे उहो अची पए थो। उन ॾिठो सहाबा त अञा ताईं बैतुल मक़दिस ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़नि पिया। अची मस्जिद में दां करे चए थो त इन रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द उनज़िल अलैहिल क़ुरआन फउमिर अन यस्तक़बिल काबत। बुखारी जा लफ़्ज़ है। ऐं सहाबियो अल्लाह जे नबी ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे ऐं रब पंहिंजे नबी खे हुकुम कयो आहे त हाणे तव्हां पंहिंजो मुंहुं बैतुल्लाह जे तरफ़ कयो। सहाबी जो इहो लफ़्ज़ चवण, सहाबा रुकू जी हालत में हुआ, रुकू जी हालत में ही बैतुल मक़दिस खां फिरी बैतुल्लाह ॾांहुं थी विया। सोचियो, वरना सोची ना न बाबा फिलहाल फजर नमाज़ पढ़ी था वठूं, पोइ ज़ोहर नमाज़ पढ़ंदासूं, बैतुल्लाह ॾांहुं मोह करे न, रुकू जी हालत में फिरी विया। या इताअत रसूल, पैगंबर जो कम पे तो ॾिसो। सैयदना साहबी जो नालो आहे, मूंखां थोरो विसर थिए पई, उनजा वार वॾा हुआ। खुरैम असदी, जज़ाकल्लाह, खुरैम असदी, वार वॾा हुआ, सलवार थोरी हेठि रहंदी हुई भेॾे खां। असां मां केतिरा मुस्लमान आहिनि जेके इन ॻाल्हि जी परवाही कोन कंदा आहिनि। बाबा ही त मुल्ला आहे, सलवार हेठि रखीसूं, कहिड़ो ॾोह असां करे छॾियो। सलवार उहो मथे रखे जंहिंजी दिलि में तकबर हुजे। असांजी दिलि में तकबर कोन्हे। ऐं चवां थो इहो ई त तकबर आहे जो नबी जी हदीस आई तो अमल कोन कयो, इन खां मथे तकबर कहिड़ो थींदो? तकबर अल्लाह जे रसूल ख़ुदि फरमायो बतरुल हक़, हक़ खे ठुकराइण तकबर आहे। पैगंबर जे फरमान खां मथे हक़ कहिड़ो थींदो? तो ठुकराए छॾियो, इहो ई तकबर आहे। सलवार असांजी हालत मुआशरे जी छा आहे? पढ़ियल लिखियल नौजवान वेठा आहियो, औरतुनि सलवारूं मथे करे छॾियो, फैशन आहे न। औरतुनि सलवारूं मथे करे छॾियूं, मर्दनि सलवारूं हेठि करे छॾियूं। जेके बि औरतूं जदीद माना आहिनि, जेके लिबरल क़िस्म जूं औरतूं, जदीद तहज़ीब जूं दिलदाद आहे, सभिनी जूं सलवारूं मथे। के हेठि उन्हनि ते कॾहिं कई आहे? असां त हेठि करियो था त मुल्ला पाणी आहे छा? नंढे भाउ जी सलवार पाती अथई छा? मज़ाक कंदा आहिनि न। कॾहिं औरतुनि तां मज़ाक कयो अथई? इहे जेकॾहिं सलवार मथे रखनि फैशन तौर वाह वाह पिया करियो। को मुस्लमान भाउ वीचारो अल्लाह जे नबी जी सुन्नत सम्झी अमल करे त ठठोलियूं।
दीन चवे तो मर्द जी सलवार भेजण खां मथे हुजे, औरत जूं खुड़ियूं बि निकल हुजनि। नमाज जी हालत में बि असां छा कयोसीं? औरतनि अल्लाह खे हिदायत ॾे, सलवारूं मथे, मर्दनि जूं सलवारूं हेठि। खुरैम असदी जी सलवार हेठि हूंदी हुई ऐं वार वॾा हुआ। अल्लाह जे नबी हुकुम कोन ॾिनो, हिकिड़ो आहे हुकुम, खुरैम सलवार मथे करे छॾ, खुरैम वार पंहिंजा कटे छॾ, हुकुम कोन ॾिना। तमन्ना जो इज़हार कयो, तमन्ना जो इज़हार। काश खुरैम जा वार वॾा न हुजनि हा, सलवार या कपिड़ो उहो हेठि न हुजे हा। ॾिसो तमन्ना जो इज़हार कनि पिया, काश हिन जा वार वॾा न हुजनि हा। तूलो जुम्बते ही व इस्बालु इज़हारे ही, सलवार हेठि न हुजे हा। खुरैम खे ख़बर पई अल्लाह जे नबी हिन क़िस्म जा लफ़्ज़ चया आहिनि मुंहिंजे बारे में। घर वञे थो, छुरी खणे थो या कैंची खणे थो, पंहिंजा वार कटे छॾे थो अधु कननि ताईं, ऐं पंहिंजी सलवार जेका था अधु भुकिन ताईं उनखे कटे छॾे। हुकुम कोन, सिर्फ़ तमन्ना हुई, तमन्ना ते अमल। इहे सहाबा अमल कंदा हुआ। असां दावा कयूं था मोहबती, पर अदा पैरवी कोन्हे। वही सोचो, नाराज़ न थिजो। केतिरियूं असां अल्लाह जे रसूल नाफ़रमानियूं करियूं था। केतिरा मुसलमान असांजा भाइरनि जेके ॾाढ़ी कूड़े छॾींदा आहिनि। छा अल्लाह जे नबी या कंहिं पैगंबर करे ॾाढ़ी कूड़ी? बल्कि कतरनि जो सबूत बि कोन्हे अल्लाह जे रसूल खां। यादि रखी छॾियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो हर अमल असांजे लाइ वाजिब इत्तिबा आहे। हा, तेरे पाण ख़ुदि तख़सीस कनि त हीउ कमु मुंहिंजे लाइ ख़ासि आहे, पोइ असांखे कोन्हे करणो। जी पाण विसाल जो रोज़ो रखंदा हुआ, लगातार बिना इफ्तारी जे ॿ टे ॾींहं रोज़ो रखंदा हुआ। साहबा रखणु शुरू कयो, पाण फरमायूं अवां मां को माण्हू मूं जहिड़ो कोन्हे। माना आउं त पैगंबर आहियां न, त बि पैगंबर कोन आहियो, आहियां इंसान पर पैगंबर आहियां। तंहिंजे करे अल्लाह जे रसूल साहबा खे उन रोज़े खां मनायो कई, ख़ासि ॾे मने। इहो रोज़ो तव्हांखे कोन्हे रखणो विसाल जो, पर जिते मने न आहे, हुकुम आम आहे, असांखे इताअत करणी आहे। ऐं पंहिंजे अकुल खे जेकॾहिं इस्तेमालु कयोसीं न, बाज़ औक़ात वॾे सवाब खां महरूम थी सघूं था हदीस जे मुक़ाबले में, ऐं बाज़ औक़ात गुनाहगार थी सघूं। मिसाल तव्हांखे ॾियां, ॿ मिसाल आहिनि ऐं पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि इंशाअल्लाह। पहिरियों मिसाल सैयदना अबू बुरदा रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, घर में बकरी बीठल आहे, बुखारी जी रवायत। कुर्बानी जो ॾींहुं अची वियो, 2 ज़िलहिज्जा यौमुन नहर। पाड़े में ग़रीब मिस्कीन रहंदड़ हुआ। हिन सोचियो त ईद नमाज़ में अञा देर, सुन्नत आहे त कुर्बानी ईद नमाज़ खां पोइ कई वञे। हिन सोचियो अञा ईद नमाज़ में देर आहे, पाड़े में ग़रीब मिस्कीन रहनि था, छो न बकरी खे ज़बह करे गोश्त विराए ग़रीबनि में, तंहिंखां पोइ ईद नमाज़ ते वञा। नियत भली आहे, सोच भली आहे, इख़लास बि आहे, रियाकारी बि कोन्हे। सो छा कयई, बकरी खे ज़बह करे गोश्त मिस्कीननि में विराए छॾियाई। उन खां पोइ ईद नमाज़ ते आयो। ख़बर पइजी वई अल्लाह जे रसूल खे, पाण सुगड़ा घुराइनि था, अबू बुरदा तो बकरी ईद नमाज़ खां अॻु में छो ज़बह कई? अल्लाह जे रसूल पाड़े में ग़रीब मिस्कीन रहनि था, सोचनि था अञा ईद नमाज़ में देर आहे, तंहिं करे बकरी खे ज़बह करे छॾियमि त उन्हनि खे गोश्त ॾेई वीचारा पेट भरे खाई, उन खां पोइ ईद नमाज़ ते अचनि, तंहिंजे करे बकरी ज़बह करे छॾी। हाणे नियत केॾी भली आहे, ॾिसो नियत में को रोलो कोन्हे, पर अमल क़बूल पियो। सही बुखारी जा लफ़्ज़ पाण सगोरन फरमायो, तिल्क शातो लहमिन या अबा बुरदा, अबू बुरदा जेका बकरी तो कुठी सा गोश्त वारी बकरी तो ज़बह करे छॾी, तोखे कुर्बानी जो सवाब कोन मिलियो। ॾिसो सवाब खां महरूम थी वियो। सा नियत भली आहे, पर तरीक़ो पैगंबर जो सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। सहाबी जो अमल क़बूल कोन थियो त मुंहिंजो तव्हांजो क़बूल कीअं थींदो? आख़िरी मिसाल सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हुमा, अज़ीम सहाबी आहे, शादी करे थो। नौजवाननि जे लाइ हिन में सम्झाणी आहे, वॾनि जे लाइ सम्झाणी आहे, बुज़ुर्गनि जे लाइ सम्झाणी आहे, नौजवान जे लाइ सम्झाणी आहे।
शादी करे थो। शादी थी, कुछ ॾींहं गुज़रिया, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जो वालिद सैयदना अमर बिन आस साहबी आहे, सो पंहिंजी नोह वटि हली आयो ऐं चवण लॻो त धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्लाह कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। इन में इशारो आहे जॾहिं तव्हांजे घर में कंहिंजी न्याणी पढ़ण जी अचे, ॿिए ख़ानदान मां सोहरे जो फर्ज़ आहे पंहिंजी नोह खां पुछे त पुट धीअ को मसलो त कोन्हे, मुंहिंजे पुट जो रवैयो कहिड़ो आहे, इहो फर्ज़ बणिजे थो। सैयदना अमर बिन आस पुछियो त धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कीअं आहे? चाचा भलो माण्हू आहे, जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहे, पर मुंहिंजे बिस्तरे जे वेझो कोन आयो। असां बाद वाक़िया ईंदा न, फलाणो बुज़ुर्ग एतिरा साल रोज़े सां हो, एतिरा साल इशा जे वुज़ू सां फजर जी निमाज़ पढ़ियाई, 40 साल काकुस बि कोन कयाई, पेशाब ते बि कोन वियो, माई सां बिस्तरी बि कोन कयाई। यार ज़ुल्म जी हद त ॾिसो, अक़ीदत जी बि का हद थींदी आहे। 40 साल में माई सां बिस्तरी बि कोन कयाई। ही सियारे में पेशाब लॻंदो आहे न, पेशाब ते बि कोन वियो, कदा हाजतना बि कोन वियो। 40 साल इशा जी निमाज़ सां फजर, इंसान जो अकुल तस्लीम करे थो। माण्हू सुभान अल्लाह पिया करे, जी बिस्तरे जे नज़दीक कोन आयो आहे। अल्लाह अकबर, ख़बर पए थी अल्लाह जे रसूल ताईं पाण घुराइनि था। ॾिसो सहाबा ते बि नज़र हूंदी हुई, इस्लाम कंदा हुआ। अब्दुल्लाह मूं ताईं ॻाल्हि पए थी आहे, शादी करण खां पोइ रोज़ नफ़ली रोज़ा रखी थो, सॼी राति निमाज़ पढ़ी थो ऐं घरवारी जे बिस्तरे जे वेझो कोन वियो। हाणे मूंखे ॿुधायो, जेको सॼी राति निमाज़ पढ़े घरवारी जो हक़ अदा कंदो, रोज़ नफ़ली रोज़ा रखे घरवारी जो हक़ अदा कंदो? भई हम बिस्तरी ॾींहं जो करण बि जाइज़ आहे, हराम कोन्हे, ॾींहं जो बि जाइज़ आहे, शरई लिहाज़ खां को गुनाह कोन्हे। लेकिन ॾींहं जो नफ़ली रोज़ा, राति जो सॼी राति निमाज़ तहज्जुद, कीअं घरवारी सां बिस्तरी कंदो जेको उनजो हक़ आहे? अल्लाह जे रसूल घुरायो। अब्दुल्लाह ॾे ख़बर छो? हाणे जवाब जेको ॾिनाई, सुनन अबी दाऊद हदीसनि जो किताब मौजूद आहे, खोले ॾिसो इहो जवाब आहे या कोन कि मा अरदतु बिज़ालिक इल्लल ख़ैर। अल्लाह जा रसूल सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहियां, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहियां, इन लाइ त मूंखे सवाब मिली वञे, भलाई मिली वञे, ख़ैर मिली वञे, ॿी का बि नियत कोन्हे। अल्लाह जे रसूल जो जवाब ॿुधाइण खां अॻु में पहिरीं तव्हां खां पुछणु चाहियां थो, छा निमाज़ पढ़णु गुनाह आहे? अदा गुनाह आहे? कोन्हे। नफ़ली रोज़ा रखणु गुनाह जो कमु आहे? कोन्हे। पाण सुगरा फरमाईंदा, सही बुखारी जी हदीस आहे, जे हिकिड़ो नफ़ली रोज़ो अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां रखियो, रब जे चेहरे खे 70 सालनि जी मुसाफ़िरी बराबर जहन्नम जी बाहि खां परे करे छॾियो। हिकिड़ो नफ़ली रोज़ो, ही रोज़ नफ़ली रोज़ा, सॼी राति तहज्जुद, पर क़बूल पिया। जॾहिं जवाब ॾिने अल्लाह जे नबी, इन लाइ अमल करियां थो तां त मूंखे ख़ैर मिली वञे, सवाब मिली वञे। पाण सभरन फरमायो, ला साम मन सामल अबद। अब्दुल्ला, जेको माण्हू हमेशा रोज़ा रखे थो, ॼण उन रोज़ो रखियो ई कोन, ॼण उन रोज़ो कोन रखियो। हिकु रोज़े जो सवाब कोन मिलंदो उन माण्हू खे जेको लगातार रोज़ा रखे। ॿी हदीस में जॾहिं पाण सगरन फरमायो, बुखारी जी रिवायत, ऐं राति जो सुम्हंदो बि आहियां ऐं नमाज़ बि पढ़ंदो आहियां। सॼी राति नमाज़ कोन्हे पढ़णी, घरवारी जो बि तोते हक़ आहे, तुंहिंजे जिस्म जो तोते हक़ आहे, तुंहिंजी अखि जो तोते हक़ आहे। हाणे ॾिसो, हेॾो वॾो सहाबी निमाज़ पढ़े पियो, नफ़ली रोज़ा रखे पियो, अल्लाह जे नबी ताईद कोन कई, छो त तरीक़ो प्यारे पैगंबर जी सुन्नत जे ख़िलाफ़। ऐं जेकॾहिं सुन्नत मुताबिक़ आहे न, आख़िरी हदीस ॿुधाए तकलीफ़ ख़तम। पाण सुगरा फरमाइनि था, जॾहिं मुस्लमान बा जमात निमाज़ पढ़ंदा आहिनि, जहरी निमाज़ आहे, इशा, मग़रिब, फजर, ऐं इमाम चवंदो आहे वलद्दालीन, ऐं पोइ चवंदो आहे आमीन। पाण सुगरा फरमाइनि था, मुख्तदीब उन्हनि खे घुर्जे पोयां आमीन चवनि जंहिंजी आमीन मलाइकनि जी आमीन सां मुवाफ़िक़ थी वई। गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, उन जा अॻियां सभु गुनाह माफ़ कया वञनि।
कहिड़ी मेहनत कयई, सिर्फ ज़बान खे हरकत ॾिनई, उन जबल खे थरारियो कोन, ज़बान खे हरकत ॾिनई, अॻियां गुनाह माफ़, छो त प्यारे पैगंबरी सुन्नत मुताबिक़ होॾा सॼी राति निमाज़ रोज़ नफ़री रोज़ा क़बूल कोन था पवनि, छो त प्यारे पैगंबरी तरीक़े जे ख़िलाफ़। दोस्तों, दीन इन शइ जो नालो, अल्लाह जी इबादत में को शरीक न आहे ऐं प्यारे पैगंबरी रिसालत में को शरीक न आहे। असांजी इहा ई दावत आहे। मूंखे ॿुधायो हिन में कंहिंजी तौहीन। असां सभिनी इमामनि जे बारे में चऊं था अल्लाह जो मथां लखो रहमतूं हुजनि, सहाबा जे बारे में, अहले बैत जे बारे में, सभिनी जे बारे में चऊं था अल्लाह जो मथे लखनि रहमतूं हुजनि, पर वाजिबुल इत्तिबा हस्ती जेकॾहिं आहे त मोहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे प्यारे पैगंबर जी मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह ताला असांजो मौत जॾहिं बि थिए तौहीद सुन्नत ते कराए। अॼोकी प्रोग्राम असांजे मोहतरम दोस्त मोहम्मद अकरम ख़ासकरी साहब उनजी महिनतनि सां थियो आहे। अल्लाह ताला उन जूं ख़र्च उन जी महिनतूं क़बूल फरमाए। तव्हांजो अचणु, रब्बुल आलमीन मुंहिंजो अचणु, सभिनी जो क़बूल फरमाए। वाखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।